मेहर में होटल जी मानी खाइण सबबि फ़ौत थियल ॿारनि जी अमड़ भी सदमे में दम ॾेई छॾियो आहे। राति जो होटल जी मानी खाइण सबबि ॿ ॿार जुनेद ऐं तैयबा शेख दम ॾिनो हो। संदन वालिद सिकंदर शेख बेहोश थी वियो हो। ॿारनि जे फ़ौत थियण बाद सदमे में अमड़ दम धणी हवाले कयो। घर में रोज राड़ो मचल आहे। राति होटल तां मानी घुराई खाइण बाद हिक ई घर जा 5 भाती बेहोश थी विया हुआ। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। मेहर में होटल जी मानी खाइण सबबि फ़ौत थियल ॿारनि जी अमड़ बि सदमे में दम ॾेई छॾियो आहे। राति होटल जी मानी खाइण सबबि ॿ ॿार जुनेद ऐं तैयबा शेख दम ॾिनो हो। संदन वालिद सिकंदर शेख बेहोश थी वियो हो। ॿारनि जे फ़ौत थियण बाद सदमे में अमड़ दम धणी हवाले कयो। घर में रोज राड़ो मतल आहे। इन हवाले सां मेहर मां लाइन ते मौजूद आहे ज़हीर अब्बास। जी ज़हीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मेहर में मकानी होटल तां मानी खाइण खां पोइ ॿिनि सॻनि भाउ भेण जे फ़ौत थियण वारी ख़बर खां पोइ सदमे में संदन अमड़ बि फ़ौत। ॿिनि ॿारनि जो फ़ौत थियण जी इतला मिलण खां पोइ ॿारनि जी अमड़ सिकंदर शेख जी घरवारी पंहिंजे बचड़नि जो सदमो बर्दाश्त न कंदे फ़ौत थी वई। राति होटल तां मानी घुराए खाइण खां पोइ हिक ई घर जा 5 भाती बेहोश थी विया। पहिरीं संदसि जिगर जो टुकड़ो जुनैद शेख ऐं संदसि न्याणी तैयबा अचानक फ़ौत थियण जी ख़बर सॼे ख़ानदान लाइ नाक़ाबिले बर्दाश्त गुज़रे पई। ॿिए तरफ़ उन ई घर जा 2 घर भाती बेहोश बि आहिनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ज़हीर अपडेट करण लाइ।